अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम सुबह मेहरान सां गॾु मां आहियां तव्हांजो पंहिंजो अज़मतुल्ला कुंभर। तव्हांखे सभ खां पहिरीं जुमे जे बाबरकत ॾींहं ते जुमेतुल मुबारक जूं लख लख वाधायूं हुजनि ऐं उमेद त तव्हां खैर खैरियत सां हूंदा, थधि खां बचियल हूंदा ऐं थधि पंहिंजो ॾींहों ॾींहुं पंहिंजी ताक़त ॾेखारे पई, पंहिंजे जोश ऐं जलवे सां बरक़रार आहे। ऐं हिन वक़्तु बि सूरत हाल इहा ई आहे त राति बि तमामु घणी थधि हुई, हिन वक़्तु बि तमामु घणो कोहीड़ो आहे सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में। ऐं ॿियो वरी इहो थियो आहे जो मुख़्तलिफ़ शहरनि में बरसाति शुरू थी वई आहे। असांजे रिपोर्टर्स हिन वक़्तु फ़ोन करे ॿुधायो आहे त कश्मोर, कंदकोट, शिकारपुर, लाड़काणो ऐं खैरपुर में हिन वक़्तु बरसाति हली रही आहे, गड़ी खेरे में बरसाति हली रही आहे। सो नाज़रीन, पंहिंजे प्यारनि जो ख़्यालु रखो ऐं गॾोगॾु उन्हनि जो बि ख़्यालु रखो जेके खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। तमामु घणी थधि, उन खां मथां वरी बरसाति। जेकॾहिं तव्हां वटि को ख़ाली स्पेस आहे, का ख़ाली जाइ आहे, को तव्हांजा के गुदाम आहिनि, त हीअ जेके पंहिंजे मासूम बचड़नि सां गॾु खुलियल आसमान हेठि हिन थधि में वेठल आहिनि, बिना लटे ऐं कपिड़े जे, उन्हनि वटि सवड़ूं बि न आहिनि, को सियारे जा कपिड़ा बि न आहिनि, उन्हनि खे तव्हां पनाह ॾियो, उन्हनि जूं तव्हां हयातियूं बचायो। ऐं उनखे अलावा पाण जेकॾहिं अचूं स्कूलनि जी सूरत हाल ते, साॻा ई रोड वीरान आहिनि ऐं तमामु मुश्किल सां ऐं तमामु ॻरीअ दिलि सां वालदेन पंहिंजे ॿारनि खे स्कूल छॾणु अॼु कुझु वञी रहिया हुआ। ऐं स्कूलनि में हाज़िरी अञा मतिलबु ॾींहों ॾींहुं घटि थींदी पई वञे, कल्ह जे मुक़ाबले में अञा वधीक घटि थी आहे। ऐं इन सिलसिले में जॾहिं असां राब्तो कयोसीं स्कूल इंतिज़ामिया सां, उन्हनि चयो त असां लिखी मोकिलियो आहे, पर सरकार जो फ़ैसिलो आहे त हू मोकिलुनि में वाधारो करे थी या नथी करे। इन सां गॾोगॾु मौसमियात खाते बि चयो आहे त बाबा हिन हफ़्ते तव्हां बरसाति ऐं थधि में ई रहंदा ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसाति अॼु खां शुरू थी आहे, जेका 2 खां 3 ॾींहं जारी रहंदी। ऐं बलूचिस्तान में त बर्फ़बारी जो बि इम्कानु ॾेखारे वियो आहे, त उते बर्फ़ सां गॾु बर्फ़ बि हूंदी त बरसाति बि हूंदी। सो मुंहिंजी तव्हांखे गुज़ारिश इहा ई आहे त पंहिंजो ऐं पंहिंजे प्यारनि जो ख़्यालु रखो ऐं थधि खां बचो। हीअ थधि ईअं न आहे जो तव्हां हिनखे आसानी सां इंजॉय करे सघो, इहा विढ़ंदी आहे ऐं मुख़्तलिफ़ बीमारियूं इन सां ई थींदियूं आहिनि। ज़ाहिरा सीने जो ऐं ब्लड प्रेशर जा ऐं ख़ासि करे शुगर ऐं ब्लड प्रेशर वारा मरीज़ जेके आहिनि उहे पंहिंजो ख़्यालु रखनि, छाकाणि जो जॾहिं रतु हिन में रगुनि में ॼमंदो आहे त दिलि जो दौरो पवंदो आहे। सो पंहिंजो ख़्यालु रखो ऐं गरम शयुनि खे तव्हां अख़्तियार कयो, गरम शयूं खाओ ऐं ड्राई फ्रूट्स जो सीज़न आहे उन्हनि खे, ऐं जेकॾहिं कॉर्न सूप्स आहिनि इन्हनि खे बि तव्हां इंजॉय कयो। स्कूलनि में वापसि अचूं था पाण, त कल्ह हिकिड़ी मूंखे वीडियो नज़र आई। उहा जॾहिं मूं खोजना कयमि त हिकिड़ी उस्ताद छोकिरियुनि जे स्कूल में, उहो स्कूल जंहिंजी उहा इमारत न आहे ऐं दादूअ जे भरिसां प्यारो स्टेशन को आहे, उन स्कूल में हिकु उस्ताद टीचर, उनजो नालो मूं पुछा कयमि त अफ़शा अबड़ो उहा टीचर हुई। उन वॾो कमाल जो कमु कयो। उनजी शागिर्दियाणियूं को 10 खां 15 शागिर्दियाणियूं आहिनि ऐं उहा स्कूल में टीचर जेको आहे पंहिंजो ॿारनि सां गॾु बाहि ते वेठी आहे ऐं ॿारनि खे उहो बाहि ते पढ़ाए पई, हथ बि सेकनि पिया त, ऐं उन्हनि ॿारनि जे पेरनि में न चपल हुई, न उन्हनि ते को जिस्म ते स्वेटर हुयो या को कोट हुयो ऐं उहे ॿार पढ़ी रहिया आहिनि। सो अहिड़नि उस्तादनि खे मां सल्यूट कंदुमि त हू हिननि मुश्किलातुनि में, स्कूल जी इमारत न हुजे, स्कूल में उहे सहूलियतूं न हुजनि ऐं उहे मतिलबु हिकिड़े वॾे मैदान में वण जे हेठियां ऐं हिकिड़े झूपड़ीअ में वेही ॿारनि खे तालीम ॾेई रहिया आहिनि। इहे ई असांजी सिंध जा असुलु हीरो आहिनि ऐं इहे जेके ॿार जॾहिं स्कूल मां पढ़ी निकिरंदा त इहे ई सिंध खे अॻिते वठी वेंदा ऐं पंहिंजो किरदारु अदा कंदा। छाकाणि जो जेको माण्हू हेठां ईंदो आहे, जेको माण्हू पीढ़िजी ईंदो आहे, उनखे ई पंहिंजे जेके माण्हू आहिनि उन्हनि जे दर्दनि जी, उन्हनि जे तकलीफ़ुनि जो अहसासु थींदो आहे। सो नाज़रीन, पाण हलूं था, असां सां गॾु मौजूदु आहिनि लाइन ते रोहेल अहमद शेख, पाण एसोसिएट प्रोफेसर आहिनि ऐं उन्हनि खां पुछूं था त स्कूलनि में सूरत हाल छा आहे। साईं रोहेल अहमद शेख साहिबु, सुबुह मेहरान में तव्हांखे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम साईं, महिरबानी। सर, छा पोज़ीशन आहे स्कूलनि में ऐं केतिरी हाज़िरी आहे ऐं थधी ज़हर कीअं पिया ॾिसो तव्हां सॼी सूरत हाल खे? साईं, सभिनी खां पहिरीं त तव्हांजो भलीकार था कयूं। मेहरान टीवी तव्हांखे जेको आहे रखियो आहे, तमामु वॾी महिरबानी। तव्हांखे वधाईंदो। तव्हांजो कुंभर साहिबु वॾो नालो आहे माशाल्लाह उनमें। हाणे मसइलो इहो थियो आहे त सर्दियुनि में तव्हांखे अंदाज़ो आहे त सियारो तमामु ॾुखियो थो पए ॿारनि लाइ। उन्हनि खे नमूनिया जो ख़तरो, उन्हनि खे मसइला इहे बीमारियुनि जा, थधि जेका असर थी करे वञे ऐं वरी मथां वरी जुमे जो भलारो ॾींहुं, बिल्कुलु, त ॿारनि खे निकिरण में, घर में कढण में माइटनि खे वॾी तकलीफ़ थी थिए। सही, माइटनि लाइ वॾो माना हिकिड़ो इम्तिहान आहे ॿार खे गरम बिस्तरे मां कढी स्कूल मोकिलणु। स्कूल वारनि खे मुंहिंजी सलाह इहा हूंदी त स्कूल इंतिज़ामिया या असांजी जेका वज़ारतूं आहिनि तालीम जूं,
उहे जेकॾहिं इहो मटिन तरीक़ो त जेको डिसंबर जे आख़िरी हफ़्ते खां बहितर आहे त जनवरी जो पहिरियों हफ़्तो या 15 ॾींहं बंदि करे छॾनि। सही। हाणे सिंध यूनिवर्सिटी जेका आहे सा 15 ताईं बंदि आहे, महिराणी 30 ताईं बंदि आहे। जी बिल्कुल, सिंध जो मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियूं 15 जनवरी ताईं बंदि आहिनि। सियारे जो बिल्कुल। साईं रोहिल साहब, इहो तव्हां ज़ाहिर एसोसिएट प्रोफेसर आहियो, उस्तादनि जूं तंज़ीमूं आहिनि, छा तव्हां लिखी मोकिलियो आहे उन्हनि खे ऐं हू छा था चवनि अॻियां? साईं, असां पंहिंजे तरीक़े सां असांजो मैनेजिंग डायरेक्टर हूंदो आहे एस्टेविटा जो, मां प्रिंसिपल आहियां पॉलिटेक्निक इंस्टीट्यूट मटियारी जो। जी जी। ऐं मां त तमामु गहरी तशवीश में आहियां त ॿार अचनि कोन था। सही। स्टाफ पूरो वेठो आहे, क्लास सेट लॻा पिया आहिनि ॿारनि जी मौजूदगी, इन करे सिर्फ़ु सियारो ऐं ॿी ॻाल्हि त ॻोठाणो माहौल। जी बिल्कुलु। ऐं तव्हांखे ख़बर आहे त शहरनि में वरी बि उस थिए थी, हवा हले थी। बिल्कुलु। ॻोठनि में माॻे ई सफ़ा इहे गहरी जेका धुंध छायल आहे। सही। ऐं स्टाफ बि देरि सां थो पहुचे। बिल्कुलु रोहिल साहब, तव्हां पंहिंजो बि ख़्यालु कयो ऐं जेके नौजवान शागिर्द आहिनि, पंहिंजा ॿार आहिनि, उन्हनि जो बि ख़्यालु कयो। पाण मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे जो तव्हां टेक्निकल एजुकेशन जा माण्हू आहियो ऐं मूंसां ॻाल्हायो पिया, त मां पंहिंजे नाज़रीन खे इहो बि ॿुधाइणु चाहींदुमि, तव्हांजे ज़रिए आगाही ॾियणु चाहींदुमि त टेक्निकल एजुकेशन जी हिन वक़्तु सूरत हाल कहिड़ी आहे ऐं टेक्निकल एजुकेशन में केतिरियूं दाख़िलाऊं आहिनि या केतिरी ज़रूरी आहे, त पंहिंजे नाज़रीन खे पाण इहो बि ॿुधाईंदा हलूं। साईं, हाणे टेक्निकल एजुकेशन उहा फील्ड आहे, उहो तरीक़ो आहे पढ़ाई जो जेको प्रैक्टिकल थो सेखारे, माना तव्हांखे सिधो जेको आहे सो हथ जो हुनुर थो सेखारे। हाणे ॿार जेके आहिनि असांजा कन्वेंशनल पढ़ाई कनि था, इंटर माना 14 साल थी वई, वरी 16 साल थी वई, मास्टर्स वरी तव्हांजो 17-18 सालनि में एमफिल करे पोइ था नौकरी मिलनि। पर असांजे टेक्निकल एजुकेशन में ॿार मैट्रिक खां पोइ अचे ऐं 3 साल ॿिया पढ़े ऐं वञी नौकरी ते बि लॻे ऐं चाहे त अॻियां पढ़े। बिल्कुलु। त इहा सहूलियत टेक्निकल एजुकेशन खां अलावा ॿियो किथे बि कोन्हे। ऐं ॿार खे उहो हुनर हथ जी सिखिया थी अची वञे त उहो कंहिं बि फील्ड में जेको आहे सो वञे थो न, त उहो सब इंजीनियर लॻी वेंदो, किथे टेक्नीशियन लॻी वेंदो, मोटर मैकेनिक लॻी वेंदो ऐं सुठी छोकिरी न्याणी जेका आहे दर्जी जो कमु सिखी वेंदी, भर्त जो कमु सिखी वेंदी, ब्यूटिशियन जो कमु सिखी वेंदी। ॿारनि खे त असां सम्झायूं था, पर अल्हम्दुलिल्लाह हाणे त काफ़ी बहितर आहे तालीम जो निज़ाम। पर अॻिते बि अल्लाह आगाही न आहे, ख़ासि करे हिन टेक्निकल एजुकेशन जी। ताज़ो मां अमेरिका मां जॾहिं थी आयुसि त उते घणे भाङे नौजवान उहे हुआ जिन खे टेक्निकल कमु ईंदो हुओ। टेक्निकल इहो कमु न आहे त हू को गाॾियुनि जा मिस्त्री हुजनि या को गाॾियुनि खे सर्विस कंदा हुजनि या ॿियो को कमु कंदा हुजनि। हीउ टोटल जो टोटल इंजीनियरिंग वारो कमु आहे। जीअं तव्हां इलेक्ट्रॉनिक हुजे, तव्हां पंहिंजो मैकेनिकल हुजे या वरी ॿिया जेके हुन जा कमु आहिनि, फैक्ट्रियुनि जा कमु आहिनि या केमिकल हुजे। सो इहो आहे त मुंहिंजी तव्हांखे बि गुज़ारिश आहे ऐं मां इहो बि ॼाणणु चाहींदुमि त ज़ाहिर तव्हां मटियारी में पोस्टेड आहियो, इन पासे सिंध में जेकॾहिं ॻोठाणा इलाइक़ा आहिनि उन्हनि में कहिड़ी सूरत हाल आहे, उते आगाही आहे या न आहे, ऐं जेकॾहिं जेके कॉलेजिस आहिनि उन्हनि में उहे इक्विपमेंट आहिनि, उहे तजुर्बे जे लाइ उहो सामान पूरो आहे? साईं, हाणे आगाही त तमामु घणी आहे, छा त हाणे एनरोलमेंट पूरी थी हले पई तक़रीबन। जी हा, तक़रीबन तव्हां शहरनि जा कॉलेज ॾिसो, टेक्निकल कॉलेज सभिनी में एनरोलमेंट पूरी आहे। पर वालदेन जो असां जेको आहे ॾुख सां थो इज़हार कजे त वालदेन जो ध्यानु पंहिंजी औलाद जी तालीम ॾे कान्हे, सफ़ा कोन्हे। ऐं इन हिसाब सां ॿार किथे बि पढ़े थो, केॾांहुं बि अचे वञे थो, उन पूरी सिखिया तालीम एडमिशन वठी ॾियण खां पोइ तालीम जी तरफ़ को ध्यानु कोन्हे। ऐं इक्विपमेंट असांजो पुराणो आहे, तक़रीबन 35 साल थी विया आहिनि। सही, ठीकु। रोहिल साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे सूबे मेराण में जॉइन कयो ऐं पंहिंजो ख़्यालु रखिजो, शागिर्दनि जो ख़्यालु रखिजो। इन मौसम जी सूरत हाल आहे, ज़ाहिर कुझु ॾींहं बरक़रार रहंदी ऐं पोइ असां वापसि वरी साॻी मौसम में ईंदासीं। रोहिल अहमद शेख साहब असां लाइन ते मौजूदु आहे, उनजी तमामु घणी महिरबानी। नाज़रीन, सिहत जे हवाले सां हिकिड़ी ॿी शइ मां तव्हांखे ॿुधायां, जेको हिकिड़ो ॿीहर अलर्ट जारी थियो आहे। जीअं पाण कल्ह प्रोग्राम में ॻाल्हि कईसीं त कोरोना जो जेको ॿियो विजन आयो आहे, उन में ईअं थियो आहे जो NCOC वारनि जेको आहे पंहिंजो अलर्ट जारी कयो आहे ऐं उन्हनि ऐलान कयो आहे त कोरोना जो जेको ॿीहर पंहिंजो कोरोना ॿीहर पखेड़िजी रही आहे। दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में उन जा केसिस ज़ाहिर थी चुका आहिनि ऐं पाकिस्तानी जेका इंतिज़ामिया आहे उन्हनि अख़्तियारनि इहो फ़ैसिलो कयो आहे त हाणे परॾेह मां जेके माण्हू ईंदा उन्हनि जो को 8 खां 10% उनजी कोरोना टेस्ट कई वेंदी। तव्हां जीअं ई पाकिस्तान जी कंहिं बि एयरपोर्ट ते लहंदा त परॾेह मां ईंदड़ दोस्तनि जी उहा कोरोना टेस्ट कई वेंदी। ऐं NCOC इहो बि मतिलबु ख़ातिरी कराई आहे, उहा बि असांखे दिलिजाए ॾिनी आहे
त असां हिन वक़्तु जेको आहे पंहिंजो कंहिं बि मुल्क में को बि माण्हू इफेक्ट कोन्हे को, पाकिस्तान में अहिड़ो को बि केस साम्हूं न आयो आहे। सो गुज़ारिश इहा ई आहे त इन कोरोना जे जेके SOPs आहिनि उन्हनि खे तव्हां हिकु भेरो ॿीहर फॉलो कयो, मास्क पायो ऐं छा चवंदा आहिनि मजमे खां परे रहो। जेकॾहिं तव्हांखे खंघि या बुखार या अहिड़ी का सूरत हाल आहे त तव्हां तुर्त उन डॉक्टर वटि वञो ऐं उनखां पोइ पंहिंजे इलाज ॾांहुं हलो। उनखां अलावा हिकिड़ो ॿियो जेको डेंगी जो बि जेको आहे मामिलो आहे, ऐं ज़ाहिर आहे डेंगी त पाण वटि हिते आम थी वियो आहे त जिते बि तव्हांजे ॻोठनि में शहरनि में किथे कचिरो आहे या किथे पाणी बीठल आहे गंदो, त तव्हां उनखे पूरे छॾियो, न त इहो मच्छरनि जो तमामु घणो आज़ार वधी वियो आहे। हिन वक़्तु जेकॾहिं सूरत हाल खे ॾिसूं त तमामु जेके बि पंहिंजो सिविल हॉस्पिटल जो जेके आहिनि सिंध में उन्हनि मां डेंगी जा केसिस तमामु घणा ज़ाहिर थिया आहिनि। ठीकु आहे, पाण तमामु जल्द वरी वापसि अचूं था, खोड़ सारियूं ॻाल्हियूं तव्हांखे करणियूं आहिनि ऐं अज़ीम शख़्सियतुनि खे बि भेटा पेश करणी आहे। शॉर्ट कमर्शियल ब्रेक में अचूं था, ॾिसंदा रहो सुबुह मेहरान। नाज़रीन, सुबुह मेहरान प्रोग्राम में हिकु बार ॿीहर भलीकार। हिन वक़्तु असां जंहिं अज़ीम शख़्सियत खे यादि कयूं पिया, अॼु उन्हनि जो जनमु ॾींहुं आहे। दुनिया जी अज़ीम शख़्सियत जंहिं सियासत में हिकु नवां लाड़ा हंधा ऐं हिन मुल्क खे हिकु नवनि इनकलाबनि ॾांहुं वठी वियो, शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब जो जनमु ॾींहुं आहे। असां उन्हनि खे यादि कयूं पिया ऐं असां उन्हनि खे सलूट पेश कयूं था जेके उन्हनि जूं ख़िदमतूं हुयूं हिन मुल्क जे लाइ, हिन धरतीअ जे लाइ। ऐं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब जी 96वीं सालगिरह आहे ऐं उन पाण 5 जनवरी 1928 ते उन्हनि जनमु वरितो सर शाहनवाज़ भुट्टो साहिब जे घर में, ऐं 4 अप्रैल ते उन्हनि खे राति जो 2 वॻे फाईअ ते चाढ़ियो वियो। ऐं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो उन्हनि जी जेका शख़्सियत आहे, उन्हनि जेको दुनिया में पंहिंजे हिकु गज गोड़ सां हलंदा हुआ, मुख़्तलिफ़ मुल्कनि सां अखियुनि में मिलाए, ऐं वाइट हाउस में बि जॾहिं उहे चवे त आउं वाइट हाउस मुंहिंजे कदमनि जे हेठियां आहे, आउं वाइट हाउस में कोन आहियां, ऐं उन्हनि जूं तव्हां तक़रीरूं ॾिठियूं हूंदियूं। अॼु उन्हनि जा लखे ऐं करोड़े जेके मदाह आहिनि उन्हनि खे भेटा पेश करे रहिया आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में उन्हनि जे जनमु ॾींहं जा केक काटिया वेंदा ऐं उन्हनि खे भेटा पेश कई वेंदी। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे जेकॾहिं पाण उनजी जेल जी ज़िंदगी ते ॾिठूं त जेल जी ज़िंदगी बि उन्हनि तमामु घणी कठिन गुज़ारी। अॼुकल्ह जा क़ैदी न आहिनि त तव्हां जेल में वञो, पोइ उते तव्हां आराम सां वेठा हुजो या उते वेही इंजॉय कयो। ऐं जेलुनि जी त तव्हांखे ख़बर हूंदी, हाणे त उते मौसीक़ी जा प्रोग्राम बि थींदा आहिनि, त उते टीवियूं बि ॾिनियूं वेंदियूं आहिनि, उते इंटरनेट बि मौजूदु आहिनि, त तव्हांखे मोबाइल बि आहिनि ऐं मोबाइलनि ते तव्हां ज़ूम ते वेही हुन ते हाणे तव्हां वीडियो कॉल करे घर वारनि सां ऐं दोस्तनि यारनि सां ॻाल्हाए बि सघो था। हिन वक़्तु सिंध जे जेलुनि जी सूरत हाल इहा आहे ऐं छा सॼे मुल्क जे जेलुनि जी सूरत हाल इहा ई आहे। पर भुट्टो साहिब खे हिकु 5x7 जी कोठड़ीअ में क़ैद कयो वियो ऐं जेको हुननि सां गॾु जेको क़ैदी हूंदो उहो हर ॿिए ॾींहुं या 3 ॾींहुं उनखे तब्दील कयो वेंदो त मतां इहो जेको ॿियो क़ैदी आहे उहो बि भुट्टे साहिब जो मदाह न थी वञे या उनजे मतिलबु त उनजे फ़िक्र जो पोइलग न थी वञे। भुट्टे साहिब जी जेकॾहिं तव्हां ज़िंदगी ॾिसणु चाहियो था, जेके नौजवान आहिनि असां वारा जिन भुट्टे साहिब खे साम्हूं खां न ॾिठो, इहा असांजी बदक़िस्मती आहे। उन्हनि जी जेकॾहिं तव्हां ज़िंदगी ॾिसणु चाहियो था, उहा पढ़णु चाहियो था, त सियासत हिकु पासे छॾे ऐं उन्हनि जो जेको कमु आहे ऐं उन्हनि जेका बल्कि पाकिस्तान में जेकॾहिं ॾिसी वठूं त उन्हनि खां वधीक न इहा शख़्सियत न कॾहिं पहिरीं आई, न अहिड़ी शख़्सियत ॿीहर कॾहिं आई आहे। ऐं उन्हनि जी जेकॾहिं ज़िंदगी ते तव्हां मुख़्तलिफ़ किताब आया आहिनि, उन्हनि जो पंहिंजी जेका हीअ आहे शहीद राणी बेनज़ीर भुट्टो साहिबा किताबु लिखो डॉटर ऑफ ईस्ट, उहो तव्हां पढ़ो। ऐं ओरियाना फिलासी हिकिड़ी आहे सहाफ़िण आहे जिन भुट्टे साहिब जो इंटरव्यू कयो आहे ऐं उहो कमाल जो इंटरव्यू आहे ऐं ख़ूबसूरत उहो इंटरव्यू आहे। उन में भुट्टे साहिब जी शख़्सियत, उन्हनि जा मूड्स, हू कीअं हले पियो, कहिड़े माण्हू सां कीअं पियो ॻाल्हाए, पंहिंजे मारूड़नि सां कीअं पियो ॻाल्हाए, जॾहिं हू हुन सां गॾु सफ़र करे हाला अचे थी त हाला में हू कीअं थो मुलाक़ातूं करे, कीअं ॻाल्हाए थो, ऐं पोइ कराचीअ में लाहौर में हू हुननि खे कीअं ॾिठो। ऐं ईअं को 10 ॾींहंनि जो भुट्टे साहिब सां गॾु सफ़र कयो ऐं हुन चयो त जॾहिं आउं पाकिस्तान आयुसि इहो इंटरव्यू करणु, पहिरीं त आउं मतिलबु त हैरान थी वियुसि त भुट्टे साहिब जो मूंखे इंटरव्यू करिणो आहे। ऐं मूं भुट्टे उन सहाफ़िन छा कयो जो भुट्टे साहिब जी तमामु घणी मुखालफ़त बि कई हुई। पोइ उहा हैरान थी वई त भुट्टे साहिब जो इंटरव्यू हाणे मूंखे करिणो आहे, त उहो एक्साइटेड बि हुई ऐं जीअं ई पाकिस्तान आई त उन ॾींहं खां वठी भुट्टे साहिब सां गॾु हुई ऐं उहो इंटरव्यू ज़ाहिर उन अंग्रेज़ी में कयो हुयो। इन जो उर्दू तर्जुमो बि हिन वक़्तु मौजूदु आहे। रऊफ़ कलासरा पाकिस्तान जो सहाफ़ी आहे, उन जो किताबु आहे एक सियासत कई कहानी आहे। उन में गुज़िरियल कुझु ॾींहं पहिरीं मूं उहो इंटरव्यू पढ़ियो त मोरियाना फिलासफ़ी जो ऐं भुट्टो साहिब जा आख़िरी 223 ॾींहं, इहो बि हिकिड़ो यादगिरीनि ते मुश्तमिल किताबु आहे, कर्नल रफ़ीउद्दीन लिखियो आहे। उन में बि तव्हां
भुट्टे साहिब जे आख़िरी उन्हनि ते पंहिंजो शख़्सियत उन्हनि जी ज़िंदगी ते उन्हनि जा जेके जेल में ॾींहं आहिनि ऐं उन जेके यादगिरियूं आहिनि उहे तव्हां मतिलबु उनमें ॾिसी सघो था, पढ़ी सघो था। भुट्टे साहिबु हिकिड़ो तमामु वॾो ॿियो कमु कयो, उहो कमु हो त जेके बि उन्हनि सां परॾेही सहाफ़ी अची मिलिया, परॾेही जेके उन्हनि जा सफ़ीर अची मिलिया ऐं उन्हनि जा जेके वफ़द अची मिलिया, उहे भुट्टे साहिब जी लाइब्रेरी मां तमामु घणो मुतासिर हुआ। भुट्टे साहिब जी जेका कराची वारे घर में लाइब्रेरी हुई, उन्हनि सभिनी इहो ई लिखियो आहे त दुनिया में अहिड़ी लाइब्रेरी असां किथे न ॾिठीसीं, ऐं उन लाइब्रेरी में दुनिया जो हर अदब ऐं हर दुनिया जो जेको आहे लिटरेचर ऐं हर मौज़ूअ ते उते किताब हुआ ऐं तमामु वॾी लाइब्रेरी हुई। ऐं उहा लाइब्रेरी मुंहिंजी ख़्वाहिश आहे त उहा मां बि ॾिसां भुट्टे साहिब जी लाइब्रेरी कीअं हुई ऐं उहा हिन वक़्तु कहिड़ी पोज़ीशन में आहे। त भुट्टे साहिब खां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते माण्हुनि सवाल कया त तव्हां छा कयो आहे, छा कमायो अथव, त भुट्टो साहिबु उन्हनि खे इहो ई सभिनी खे चवंदो रहियो त मूं जेकॾहिं ज़िंदगीअ में कुझु ठाहियो आहे त इहा लाइब्रेरी ठाही आहे। लाइब्रेरी ते हिकिड़ी ॿी ॻाल्हि मां तव्हांखे अर्ज़ु कंदो हलां त पंहिंजे शहरनि में लाइब्रेरियूं ठाहियो, इहो तमामु वॾो कमु आहे ऐं नंढड़ी शुरूआति थी सघे थी, कंहिं नंढड़े कमरे सां शुरू थी सघे थो, पर अॼु खां 5 सालनि खां पोइ जॾहिं उहो लाइब्रेरी जो को शागिर्द जॾहिं निकिरंदो त उहो बिल्कुलु आलमी सतह ते तव्हांजे ॻोठ जी ऐं तव्हांजे शहर जी ऐं वालिदेन जी उहा नुमाइंदगी कंदो। ऐं पंहिंजो भुट्टे साहिब सां पाण उन्हनि जूं यादगिरियूं छा छा ॻाल्हायूं, छा छा हुन ते मतिलबु त पाण जे ॻाल्हियुनि जो ज़िक्र कयूं, जेतिरो ॻाल्हायूं तमामु घटि आहे। ऐं अहिड़ा जेके प्रोग्राम आहिनि उहे कलाकनि जा कलाक हलंदा रहनि तॾहिं बि इहे प्रोग्राम पंहिंजो घटि पवंदा। सो भुट्टे साहिब खे असां जनम ॾींहं जूं वाधायूं ॾियूं था ऐं भुट्टे साहिब असांजी सिंधी क़ौम जो ऐं ॻाट ऊचो कयो। ऐं पाण हलूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक ॾांहुं, ऐं ब्रेक खां पोइ भुट्टे साहिब जी यादगिरियुनि ते पाण सां गॾु मौजूदु हूंदियूं मैडम नफ़ीसा शाह साहिबा। तमामु नंढी ब्रेक में वापसि था अचूं, ॾिसंदा रहो सुबुह मेराण। नाज़रीन, सुबुह मेराण प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भलीकार ऐं उमेद त तव्हां जुमेतुल मुबारक जूं तयारियूं कंदा हूंदा, थधि खां बचंदा हूंदा, पाणी गरम थींदा हूंदा ऐं गीज़र हलंदा हूंदा। गैस जो वॾो बहिरान आहे ऐं हिन महीने जेके केस या बिल आया आहिनि उहे बि तमामु ख़तरनाक आहिनि। ऐं पाण ॻाल्हि कईसीं पिए शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिब जी, उन्हनि जी अॼु सालगिरह आहे, 96 जनम ॾींहुं आहे ऐं हिकु सदी उन्हनि जो पाण सेलिब्रेशन करणु वञूं पिया। ऐं भुट्टो साहिबु हिकु अज़ीम लीडर, अज़ीम हुन पंहिंजो अज़ीम जेके कम कया, उन जेको हिन माण्हूअ जे हिन धरतीअ जे माण्हुनि खे जेका दग ॾिना ऐं हुन हिन धरतीअ ते धरतीअ सां जेको हुन निभायो आहे उहो उन्हनि जो हमेशह यादि रखियो वेंदो ऐं सदियुनि ताईं भुट्टो साहिब खे मल्हायो वेंदो। असां सां गॾु लाइन ते मौजूदु आहिनि भुट्टे साहिब जी शख़्सियत ते ॻाल्हाइण जे लाइ मैडम नफ़ीसा शाह साहिबा, अॻूणो MP रही चुकियूं आहिनि। पाण खेरपुर में उन्हनि तमामु घणो वॾो कमु कयो आहे, पीपल्स पार्टी जूं वफ़ाक़ी इतलात वारियूं सेक्रेटरी आहिनि। मैडम साहिबा, असां तव्हांखे प्रोग्राम सुबुह मेराण में भलीकार चऊं था, उमेद त तव्हां ख़ैर ख़ैरियत सां हूंदा। जी जी, महिरबानी। मां MNA रह चुकी आहियां, मां थोरो तव्हांजो करेक्शन कराए। बिल्कुलु मैडम साहिबा, शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिब खे तव्हां कीअं ॾिठो ऐं कीअं उन्हनि जी शख़्सियत खे ॾिठो, उन्हनि जे कमनि खे ॾिठो, ऐं असां चाहियूं था त तव्हां उन्हनि जूं यादगिरियूं असां सां शेयर कयो। ऐं तव्हांजे वालिद साहिब साईं क़ाइम अली शाह साहिब सां गॾु उहे हूंदा हुआ। साईं क़ाइम अली शाह उन्हनि जो हिकिड़ो सचो सिपाही साथी, हर वक़्तु हर जिदोजहद में, हर ॾुखी घड़ीअ में उन्हनि सां गॾु हूंदा। त बाबा साईं बि तव्हांखे उन्हनि जूं सारियूं ॿुधायूं हूंदियूं। असां चाहियूं था त तव्हां असांजे नाज़रीन खे ॿुधायो। जी, महिरबानी अदा तव्हांजी त तव्हां मूंखे मौक़ो ॾिनो त मां हिकिड़ी अज़ीम शख़्सियत जंहिं हिन मुल्क में सियासी बेदारी ॾिनी, जंहिं हिन मुल्क में अवामी सियासत जो आगाज़ कयो, उन ते मां ॻाल्हायां। मुंहिंजूं पंहिंजूं बराह रास्त यादूं त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जूं एतिरियूं न हूंदियूं, छो करे मां नंढी हुयसि। कुझु अख़बारनि जे ज़रिए, पर जेतिरियूं यादूं आहिनि उहे यकीनन मुंहिंजे वालिद जे थ्रू आहिनि, जंहिं पंहिंजी सियासत जो आगाज़ बहसियत हिकिड़े सोशल वर्कर कयो, पर जेका हक़ीक़ी प्रैक्टिकल पॉलिटिक्स आहे उन्हनि शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे शागिर्द ऐं फैन थी उन्हनि सियासत जो आगाज़ कयो। ऐं उन खां पोइ जेको शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जंहिं तरीक़े सां मुंहिंजे वालिद खां कमु वरितो ऐं पंहिंजी पूरी टीम हिकिड़ी उन्हनि जोड़ी ऐं हिन मुल्क में हिकिड़ी अवामी जिद्दत ऐं अवामी शऊर आंदो, उहो मां सम्झां थी अञा ताईं हिन मुल्क जे अवाम ते ज़हन नशीन आहे। ऐं असां बहैसियत हिकिड़ो ख़ानदान या सियासी ख़ानदान असां भी उन ई रस्ते ते हींअर हली रहिया आहियूं
ऐं हाणे हीअ टीं नस्ल आहे जो असां शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे सां बि वफ़ा ऐं उनजी जेका अज़ीम लीडर उनजी धीअ शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं हाणे उन जो नवासो असांजो नौजवान क़ाइद बिलावल भुट्टो ज़रदारी सां हींअर असां गॾु आहियूं ऐं इहा ई शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जो जी अवामी जेको बयानियो हुयो उन जी कुवत ऐं ताक़त आहे जो अॼु ताईं भुट्टो ख़ानदान जंहिंखे हर मुमकिन कोशिशि कई वई त उन खे अवाम सां सियासत सां जुदा कयो वञे, उहो अॼु बि अवाम सां हिन मिट्टी सां हिन मुल्क सां जुड़ियल आहे। मैडम साहब, भुट्टो साहब जी शख़्सियत जॾहिं तव्हां परॾेह में वञो था, ज़ाहिर तव्हां स्कॉलरशिप बि कई, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते तव्हां तालीम जे सिलसिले में ॿाहिरि विया, ऐं उते कीअं भुट्टो साहब खे कीअं यादि कयो वेंदो आहे हिन ॾींहं ते, या उनजी शख़्सियतुनि ते कहिड़ा कहिड़ा किताब अची चुका आहिनि ऐं उन्हनि हिन अज़ीम लीडर खे कीअं मल्हायो आहे? पाकिस्तान में ॿ अवामी लीडर ऑफकोर्स क़ाइद आज़म खां पोइ अहिड़ा लीडर्स आहिनि जेके बैन अल अक़वामी दुनिया में ॼातल आहिनि। उन में शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ॿई नुमाया आहिनि। जीअं असां ॿाहिरि वेंदा आहियूं त ॿिन्हिनि जी ॿई बैन अल अक़वामी तालीम जेका आहे उहा बैन अल अक़वामी तालीम जेका आहे उहा उन्हनि अख़्तियार कई, ऑक्सफर्ड में उन्हनि पढ़ियो ऐं उन मूंखे बि इहो एज़ाज़ हासिलु आहे त मां बि उन यूनिवर्सिटी में वई आहियां। त असां शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जूं पंहिंजूं पोर्ट्रेट्स जेके आहिनि उहे ऑक्सफर्ड यूनियन हुजनि या लेडी मार्गरेट हॉल हुजनि, उन्हनि में उहे पोर्ट्रेट्स जेके आहिनि उहे असांखे नज़र अचनि थियूं। ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो हुजे, ज़ुल्फ़कार अली भुट्टो हुजे, उहे दुनिया भर में पंहिंजी मेरिट ते जंहिं हिकिड़े पाकिस्तान खे बैन अल अक़वामी मैप में आंदो, उहो उन्हनि जो उहो किरदारु आहे। पर शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो हिन मुल्क जा जेके कॉज़िस आहिनि, बिलख़ुसूस कश्मीर कॉज़ हुजे, बिलख़ुसूस इस्लामिक कॉज़ हुजे, बैन अल अक़वामी लेवल ते उन्हनि इहे कॉज़िस खया आहिनि ऐं इन करे उन्हनि जो जेको हिकिड़ो पावर हो, हिकिड़ो करिश्मा हुयो, उहो छड़ो हिन मुल्क जे अवाम ते महदूद न हुयो पर बैन अल अक़वामी पॉलिटिक्स ते बि हुननि पंहिंजो फुटप्रिंट जेको आहे उहो रखियो। बिल्कुलु आलमी सतह ते उन्हनि जो हमेशह जॾहिं बि उन्हनि तक़रीर कई त गजगोड़ सां कई, अखियुनि सां मिलाए ॻाल्हायो। असां इहो बि ॼाणणु चाहींदासीं त तव्हांजा वालिद साहिबु साईं क़ाइम अली शाह साहिबु उन्हनि जूं कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं तव्हांखे मतिलबु दिलचस्पु ॿुधाईंदा आहिनि? हिकिड़ी त शख़्सियत असां हिकिड़ी सीरियस ॾिठीसीं ऐं हू कीअं मज़ाक़ कंदा हुआ, कहिड़ियूं ॻाल्हियूं हुननि खे पसंदि हूंदियूं हुयूं, उहो बि असांजे नाज़रीन खे ॿुधायो। ॾिसो, शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जेको आहे लॻे पियो त उनखे उनजो वक़्तु महदूद आहे, उनखे इहो लॻंदो हुयो की उहो छड़ो महज प्राइम मिनिस्टर न आहिनि, उन पंहिंजे तारीख़ में पाण खे हिकिड़ो पोज़ीशन कयो ऐं उन में उन्हनि जेके उनखे महदूद टाइम मिलियो त उन्हनि हिन पाकिस्तान खे अहिड़ा तोहफ़ा ॾिना आहिनि जेके अॼु ताईं पाकिस्तान खे एॾा वॾा चैलेंजिस जे बावजूदि असांखे जोड़ो रखियो आहे। सभिनि खां अहम त आहिनि ऐं इहो बि एज़ाज़ आहे असांजे ख़ानदान खे त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो उन्हनि टिनि शख़्सियतूं जेके सिंध मां आइनी कमेटी में हुयूं, उन में मुंहिंजो वालिद बि हिकिड़ो हुयो ऐं उन महिल इलाही यंग हुयो मुंहिंजो वालिद, त उन्हनि खे उन आइनी कमेटी में अॼु उहो सोल सर्वाइवर आहे सियासत में जेको उन आइनी कमेटी जो हिसो हुयो। त जेके जेके टास्क शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो मुंहिंजे वालिद खे ॾींदो उन खे उहो प्राइवेटली ॿुधाईंदा आहिनि। जीअं लैंड रिफॉर्म्स तमामु ॾुखियो हिकिड़ो मंशूर जो असांजो हिसो हुयो, पर उहो टास्क बि शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो मुंहिंजे वालिद खे ॾिनो। रिफॉर्म्स जेके बि हुया उन टाइम में आंदा त उन में इलाही वॾो हिसो मुंहिंजे वालिद खे ॾिनो हुयो। त उहो कम जे हवाले सां ॿुधाईंदा आहिनि, पर हू हिकिड़ो इंस्पायरिंग फिगर हुयो ऐं मुंहिंजे वालिद चयो त मूंखे एतिरो इंस्पायर कयो त मां हली वियमि उन्हनि जो पाण त उन्हनि खे मां जॉइन कयमि, छो जो करे उन्हनि जे हिकिड़ी सचाई हुई ऐं अवाम सां लॻाव हुयो ऐं सभिनी खां अहम उन्हनि जो जेको मंशूर हो अवामी मंशूर, उहो अञा ताईं अगरि का अहिड़ी जमात आहे जेके ग़रीबनि जे दिलनि सां गॾु धड़कंदी आहे, उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे, उनजो अवामी मंशूर आहे। बिल्कुलु बिल्कुलु अवामी लीडर जी असां हिकिड़ो आख़िरी तव्हां खां सवाल कंदा मैडम,
त अवामी मंशूर ऐं अवाम जो नुमाइंदो उनजो हिकिड़ा त असां किताबनि में पढ़िया आहिनि त उन्हनि जी जेल जूं सख़्तियूं कहिड़ियूं। मां ॼाणणु चाहींदुमि त वालिद साहिब ज़ारा तव्हांखे ॿुधायो हूंदो ऐं तव्हां पाण बि उन्हनि खे जेके उन्हनि जे वेझो शख़्सियतूं उन्हनि बि तव्हांखे ॿुधायो हूंदो त उन्हनि खे जेल में कहिड़ियूं कहिड़ियूं सख़्तियूं ॾिनियूं वयूं? ॾिसो, उहो त इलाही सारा किताब उन ते लिखी चुका आहिनि। ख़ुदि शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो उन ते लिखियो आहे, उन मुक़दमे ते लिखियो आहे। उन मुक़दमे ते, उन जाली मुक़दमे ते ऑपराज़ ठहिया आहिनि। न सिर्फ़ मुल्क में लिखियो वियो आहे पर बैन अल-अक़वामी लेवल ते उन जेको जुड़तू केस हुयो जंहिंमें जेको महज़ कॾहिं शायदि दुनिया जी तारीख़ में इहो न हुजे त कंस्पिरेसी जे इल्ज़ाम में कंहिंखे फांसी ॾिनी वई हुजे। त उहो हिकिड़ो टोटल हिकिड़ी कंस्पिरेसी वारो माहौल आहे। ऐं शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो खे न सिर्फ़ जेल में पर उन खां पोइ उन जी मैयत खे बि उन जे ख़ानदान खे उन सां न मिलणु ॾिनो। ऐं असांजा वर्कर्स असांखे इलाही, ऐं मुंहिंजो वालिद बि इलाही ॿुधाईंदा आहिनि त सिर्फ़ु उन्हनि जी मैयत ते वञण लाइ इन्हनि ज़ालिमनि केॾी मुश्किल कई ऐं उते माण्हू वञी दुआ बि न घुरी सघंदा हुया। त इहो हिकिड़ो तमामु यकीननि ॼण महिल 4 अप्रैल ईंदी आहे त उन ते असां इहो वधीक डिस्कस कंदा आहियूं। अॼु मां सम्झां थी ॾींहुं आहे त असां शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जेके हिन मुल्क में तोहफ़ा ॾिना आहिनि उन्हनि ते कयूं, उन्हनि जी ज़िंदगी खे यादि कयूं, उन्हनि जेको बहितरीनु अंदाज़ में हुकुमरानी कई ऐं अवामी सियासत कई, अवाम सां बराए रास्त मुखातिब थियो, उन्हनि खे हिकिड़ी बेदारी ॾिनी, उन्हनि खे हिकिड़ो जज़्बो ॾिनो। अॼोको ॾींहुं बहितर आहे त असां उन ते फोकस कयूं, न त असां उन्हनि तमामु तारीख़ी हिन मुल्क में जेके तारीख़ी वारी जेका तारीख़ आहे उनखे वरजायूं। बिल्कुलु। हिकिड़ो ॿियो सवाल मां कंदुमि त भुट्टो साहिब पंहिंजी फैमिली में कीअं हूंदा हुआ? देखिए, उहो त मां सम्झां थी बहितर आहे त उहो फैमिली मेंबर्स सां तव्हां ॻाल्हायो उन मामले में। असां बहसियत सियासी वर्कर असां उहे बराए रास्त असां वटि त उहे ॻाल्हियूं न हूंदियूं। इनडायरेक्टली यकीननि शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो पंहिंजे ॿारनि खे बि उन तारीख़ जो हिसो बणायो। जीअं बीबी शहीद खे पाण सां गॾु ॼण महिल शिमला अकॉर्ड पियो थिए ऐं इंदिरा गांधी वटि ॼण महिल कैदी असांजा 90,000 कैदी जेके इंडिया में होस्टेज हुया उन्हनि खे वापसि मोटाइण लाइ उहे शहीद बीबी खे पाण सां गॾु वठी विया ऐं शहीद बीबी खे उन्हनि काफ़ी ग्रूमिंग कई। यकीननि हो हिकिड़ो बहितरीनु इंसान, बहितरीनु फादर, बहितरीनु लीडर हुयो। त बहितर आहे की इहे ॻाल्हियूं जेके आहिनि उहे यकीननि उन्हनि जे ख़ानदान जे मेंबर्स लिखियूं बि आहिनि। शहीद बीबी पंहिंजे किताबनि में लिखिया आहिनि बहैसियत डॉटर ऑफ अ ग्रेट लीडर। उन कई सारा किताब लिखिया आहिनि, उन्हनि जूं यादूं बि असां वटि ताज़ा आहिनि। त इहे यकीननि अवाम वटि उहो विरसो आहे। तमामु ख़ूबसूरत तव्हां भेटा पेश कई। मां तव्हांजो दिलि सां थोराइतो आहियां ऐं तव्हां सूबे मेरान में असांखे टाइम ॾिनो। वॾी महिरबानी मैडम नफ़ीसा शाह साहिबा। मैडम नफ़ीसा शाह साहिबा असां सां गॾु मौजूदु हुई लाइन ते। तव्हां ॾिठो त उन्हनि कीअं हिकु अज़ीम लीडर खे भेटा पेश कई। नाज़रीन, हाणे पाण कुझु ॿियूं ॻाल्हियूं कंदासीं ऐं उहे इहो आहे त हिकिड़ो ॿियो अलर्ट जेको असां वटि जारी थियो आहे त उहो हैदराबाद ऐं भरपासे में पोलियो जो जेका सैंपल वरिता विया आहिनि उहे मस्बत आया आहिनि ऐं हीउ हिकु महीने जे अंदरि मतिलबु 3 सैंपल आहे जेको मस्बत आयो आहे। सो पोलियो जे केसिस खे तव्हां महिरबानी करे इन्हनि खे संजीदगी सां वठो। 8 जनवरी खां पोलियो मुहिम हिकु ॿीहर हिते हैदराबाद ऐं हुनजे भरपासे में शुरू कई पई वञे त पंहिंजे ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरियो। असां वटि आगाही त तमामु घटि आहे पर इहो आहे त छा चवंदा आहिनि पाण जेकॾहिं हिन ते मोबाइल ते रुगो 2 मिंट लिखी वठूं त पोलियो जा जेके आहिनि असर कहिड़ा आहिनि, उन जा नुक़सान कहिड़ा आहिनि, त उन ते जेको आहे छा चवंदा आहिनि पाण थोरी आगाही कयूं। पंहिंजे भरपासे में जेके माण्हू आहिनि जेके जिन वटि सहूलियतूं न आहिनि, ॼाण न आहे, उन्हनि खे ॼाण ॾियूं। इहो बि हिकु सदक़ाए जारी आहे। सो इन सां गॾु पाण क्रिकेट ते ॻाल्हाईंदासीं ऐं क्रिकेट पाकिस्तान ऐं ऑस्ट्रेलिया विच में मैच हली रही आहे, टेस्ट मैच हली रही आहे ऐं 313 रन्सूं पाकिस्तान ठाहियूं पंहिंजी पहिरीं इनिंग में ऐं हिन वक़्तु ताईं ऑस्ट्रेलिया जूं 7 विकेटूं किरी चुकियूं आहिनि 293 रन्सुनि ते। सो इन में मिचल मार्श 54 ऐं लविस चेंज जेको इन्हनि जो रांदीगर आहे उहे हिननि 60 रन्सुनि सां नुमाया आहिनि। आमिर जमाल 3 विकेटूं वरितियूं आहिनि ऐं इन सां गॾु हाणे पाण अचूं था जेको हिते सीज़न हले पियो धुंध जी वॾी परेशानी खां पोइ हाणे पाण हलूं पिया। अच्छा, इन खां पहिरीं पाण सभिनी खां इन ते ॻाल्हायूं था, इलेक्शन ते अची ॻाल्हाईंदासीं। इन खां पहिरीं पाण हलूं था न्यूज़ ब्रेक ॾांहुं ऐं तमामु जल्दी पाण वापसि था अचूं। ॾिसंदा रहो सूबे मेरान।
सुबह मेरान में हिकु भेरो ॿीहर भलीकार। नाज़रीन, पाण ब्रेक ते वञण खां पहिरीं ॻाल्हि कईसीं इलेक्शन जी, ऐं मूं इहो बि चयुमि त असां वटि ॿ हिकिड़ा वॾा मसइला हलनि पिया। हिकिड़ो त तमामु घणी थधि आहे, ऐं ॿियो वरी वॾो मसइलो इहो आहे त इलेक्शन आहे, त कंहिंखे वोट ॾियूं कंहिंखे न ॾियूं, उहो त पाण फ़ैसिलो कंदासीं। पहिरीं ही सियासतदान उहो फ़ैसिलो करे वठनि त उहे कहिड़े तक तां बीहंदा ऐं कंहिंसां गॾु बीहंदा। सो इलेक्शन जूं कुझु मुख़्तसिर ख़बरूं आहिनि, उहे मां तव्हांखे ॿुधाए छॾियां, जेके हुनजा पंहिंजो अपडेट्स आहिनि। त सिंध में जेको वोटिंग थींदी त 5 करोड़ 57 लख सिंध जी आबादी आहे, ऐं उन में जेके वोट माण्हू कास्ट कंदा उहे आहिनि सिर्फ़ु 2 करोड़ 67 लख, ऐं उन्हनि में 46% औरतूं आहिनि। सो इहो हिकिड़ो वॾो सुवालु आहे। तव्हां सिर्फ़ु इहो अंग ॿुधी वठो त 5 करोड़ 57 लख जी आबादी मां सिर्फ़ु 2 करोड़ 67 लख माण्हू वोटर लिस्ट में शामिलु आहिनि, 46% उन में औरतूं आहिनि। नाज़रीन, ही जेकॾहिं 2 करोड़ बि जेकॾहिं माण्हू चाहिनि न त हिन सिंध जी तक़दीर बदिलाए सघनि था। पंहिंजो जमहूरी हक़ इस्तेमालु कजो ऐं सुठे नुमाइंदे खे ऐं सुठी हिकिड़े जेको तव्हांजो माण्हू जेको तव्हांजी तर्जुमानी करे तव्हांजे दर्दनि सां गॾु बीहे। ईअं न थियो तव्हां खां वोट वठण खां पोइ वरी जॾहिं 5 सालनि खां पोइ इलेक्शन अचे, पोइ तव्हांजी ताज़ियत ते अचे या पोइ तव्हांखे अची मिंथ करे। त हिन दफ़े महिरबानी करे मुंहिंजी तव्हांखे गुज़ारिश इहा ई आहे त पुराणियूं सभु ॻाल्हियूं यादि करे उन खां पोइ पंहिंजी तक़दीर जो फ़ैसिलो कजो। छाकाणि जो इहो तव्हांजो फ़ैसिलो कोन्हे, को तव्हांजी तक़दीर न आहे, हिन धरतीअ जी बि तक़दीर आहे ऐं तव्हांजे बचनि जे मुस्तक़बिल जी बि तक़दीर आहे। सो इहा तव्हां सिर्फ़ु हिकिड़ो आंगूठो हणण सां ऐं वोट कास्ट करण सां हिन तक़दीर खे तव्हां ॿी का जिदोजहद न कंदव, तव्हां को वञी को जंग में न बीहंदव। ऐं इहा जेकॾहिं जंग जोटणी आहे त पंहिंजे ज़मीर सां जंग जोटणी आहे, ऐं इन पंहिंजे वोट जे हक़ सां पंहिंजी तक़दीर बदिलाइणी आहे, ऐं पंहिंजे बचनि जी, पंहिंजे ईंदड़ नस्ल जी, पंहिंजे मुस्तक़बिल जी। ऐं ख़ासि करे हीउ जेको पंहिंजो हिन वक़्तु दौरु हले पियो, महांगाई आहे, ॿिया केतिरा ई मसइला आहिनि, ॻरा बिल आहिनि ऐं बेरोज़गारी आहे, इन्हनि सभिनी जो हल जेको आहे हिकिड़ो वोट अथव। त जेकॾहिं तव्हां सुठा माण्हू चूंडींदव त तव्हांजी तक़दीर आसान हूंदी, तव्हांजूं बीमारियूं घटि हूंदियूं, तव्हांजूं परेशानियूं घटि हूंदियूं। कॾहिं तव्हांखे इहो ख़्यालु न ईंदो त हाणे अची ज़िंदगीअ मां फाथा आहियूं ऐं हाणे ज़िंदगी जो अंत आणिजे ऐं ख़ुदकशी ॾांहुं हलिजे। सो अलाह न करे अहिड़ा तव्हां ते ख़्यालु अचनि। त इलेक्शन जे बारे में इहो आहे त पीपल्स पार्टी पंहिंजो चूंड मुहिम वारो जेको शेड्यूल आहे उहो जारी करे छॾियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ईंदड़ हफ़्ते खां पंहिंजो चूंड जा मुहिम जा जलसा शुरू कंदो, जेके KPK में बि आहिनि, सिंध में बि आहिनि ऐं पंजाब में बि आहिनि, त बलोचिस्तान में बि उन्हनि जो हिकिड़ो ॾींहुं आहे। उनखां अलावा जेकी ॿी वॾी सिंध में जेका वॾी ख़बर हले पई उहा आहे ज़ुल्फ़कार मिर्ज़ा ऐं डॉक्टर फ़हमीदा मिर्ज़ा जे फारमनि जे रद्द थियण जो मामिलो। सो उन में ट्रिब्यूनल जेको आहे इलेक्शन कमीशन खे नोटिस जारी कयो आहे ऐं चयो अथनि त बाबा 8 जनवरी ते जो जवाबु ॾियो त तव्हां कहिड़नि मामलनि ते कयो आहे। ऐं उनजो मुखालिफ़ जेके पंहिंजो अॻुवान आहिनि, जेके हिननि ॿिन्ही शख़्सियतुनि जा मुखालिफ़ आहिनि, उहे चवनि पिया त न हिननि खे सपोर्ट कयो पियो वञे, हीउ न आहे, हिननि जो फार्म जेको आहे उहो रद्द थियल ई हुजे त बहितर आहे। सो इहा ज़ाहिर आहे सियासत में इहा रसाकशी या जेका पाण चवंदा आहियूं जंग पई हलंदी आहे। उनखां अलावा सिंध में जेको आहे 63% जेको आहे पोलिंग स्टेशन्स खे तमामु घणो हसास करार ॾिनो वियो आहे। ऐं चवनि था त बाबा हिते झेड़ा थी सघंदा, जेके सिक्योरिटी इदारनि जेके रिपोर्ट्स ॾिनियूं आहिनि उनमें पुलिस ऐं ॿिया इदारा आहिनि, ऐं उन्हनि चयो आहे त तमामु घणियूं हसास पोलिंग स्टेशन्स आहिनि। ऐं हिननि फ़ैसिलो शुरूआती तौरु इहो फ़ैसिलो कयो आहे त 2.5 लख खां वधीक सिक्योरिटी एहलकार उन्हनि ते मुक़ररु कया वेंदा। सो पाण ॻाल्हि कईसीं पे वोट जी, ऐं उन ते अच्छा ॿी हिकिड़ी ख़बर इहा आहे त राति कादर मक्सी ऐं बशीर मेमण साहिब में मुलाक़ात थी आहे। STP चेयरमैन कादर मक्सी ऐं मुस्लिम लीग नवाज़ जो जेको सिंध जो जेको सदर आहे बशीर मेमण साहिबु, उन्हनि मुलाक़ात कई आहे, सियासी ॻाल्हि ॿोल थी आहे। ऐं सिंध में त इहे ख़बरूं तमामु घणियूं हलनि पियूं, मुख़्तलिफ़ माण्हुनि सां मुलाक़ातूं, मेल मुलाक़ातूं ऐं सीट एडजस्टमेंट जूं ॻाल्हियूं हलनि पियूं। ऐं घोटकी वारे पासे महरनि में ऐं जेके आहिनि धारेजा बिरादरी, उन्हनि में बि ॻाल्हियूं हलनि पियूं। पाण हाणे ॻाल्हि कंदासीं नौजवाननि जी। सो नौजवाननि जे लाइ हिकिड़ो जेका अहम ख़बर आहे ऐं उहा आहे त सिंध पब्लिक सर्विस कमीशन पारां जेकॾहिं तव्हां उहे फार्म जमा कराया आहिनि त नौकिरियुनि जो जेको आहे उहो टेस्टुनि जो हिन महीने शेड्यूल जारी पियो थिए। ऐं उन्हनि शेड्यूल में इहो आहे त तव्हांजा पेपर वरिता वेंदा ऐं उन्हनि में इम्तिहान वरिता वेंदा। जिन दोस्तनि SST मतिलबु सेकेंडरी स्कूल टीचर या वरी कॉम्पिटेटिव एग्ज़ाम 2024 जेका हींअर ताज़ो ई उनजो फार्म भरण जी तारीख़ ख़तमु थी आहे, उहे फार्म जमा कराया आहिनि या ॿियनि केतिरनि ई जेके उन्हनि में फार्म जमा कराया आहिनि, त महिरबानी करे उनजी तयारी कयो, लाइब्रेरीज़ में वियो ऐं इन सियासत खां परे थियो ऐं इन अवामी जेके सियासी जलसा आहिनि उन्हनि में नारा हणण जे बदिरां
पंहिंजो मुस्तक़बिल संवारियो ऐं लाइब्रेरीज़ में अची वियो, उन्हनि खे पढ़ो, मोबाइल हथ में आहे त उन्हनि ते ई अॼुकल्ह त हाणे पंहिंजो आसान थी वियो आहे पढ़ाईअ खे, त तव्हां यूट्यूब ते वञी जेको आहे उहो को बि टॉपिक लिखो जेको तव्हां चाहियो था पढ़णु, उन ते तव्हां लेक्चर ॿुधी वठो। ऐं पढ़ण खां वधीक मुंहिंजो जेको ज़ाती तजुर्बो आहे त पढ़ण खां वधीक जेको लेक्चर माण्हू ॿुधे थो उहो ओॾी महिल हथो हथु हुन में ज़हन में लहंदो थो अचे। उनखां अलावा कुझु ॾींहंनि में पुलिस में पंहिंजो पोस्टूं अची रहियूं आहिनि, पुलिस में सब इंस्पेक्टर ASI ऐं हेड कॉन्स्टेबल जूं तक़रीबन को 2500 मतिलबु उसामियूं ख़ाली अचनि पियूं। उन हवाले सां उन्हनि IG सिंध जो हिकिड़ो लेटर जारी थियो आहे, उन्हनि में चयो अथनि त बाबा हीअ असांखे माण्हू एतिरा खपनि त ज़ाहिर थर्ड पार्टी जेको उहो एंट्री टेस्ट वठी तव्हां खां जो टेस्ट वठी इंटरव्यू करे पोइ त थींदो, त इन जी बि तयारी कयो, उन्हनि बि वञो। ऐं ॿी नौजवाननि जे लाइ हिकिड़ी जेका आहे ॻाल्हि त मायूस न थियो, ऐं नौकिरी नथी मिले त तव्हां ॿीहर अप्लाई कयो ऐं ॿीहर उहो कयो, नवां दग ॻोल्हियो। ज़रूरी त आहे त तव्हां हिकिड़ी क्लर्क वरी नौकिरी कयो, नवां तव्हां पंहिंजो असाइनमेंट खणो, नवां पंहिंजो हिनखे असाइनमेंट सां गॾोगॾु तव्हां नवनि शयुनि ॾांहुं वञो, नवनि पासनि ॾांहुं वञो, नवां चैलेंज कयो, टेक्निकल पासे वञो। ऐं टेक्निकल शयूं बि आहिनि, तव्हां हीअ जेके इंजीनियरिंग सवेल असां रॉयल शेख साहिबु ॻाल्हायो पिए त टेक्निकल जेका एजुकेशन आहे इहा तमामु अहम आहे। ऐं हाणे त परॾे में जेको आहे माण्हू ॾिसनि था त तव्हां वटि तजुर्बो कहिड़ो आहे, तव्हां वटि हुनुरु कहिड़ो आहे। असां नंढा हूंदा हुआसीं, वॾा चवंदा त बाबा पढ़ाईअ सां गॾु हुनुरु बि हुजणु घुरिजे, चाहे पोइ भले उहो तव्हां कहिड़ो बि छो न पेट्रोल पंप ते तव्हां पेट्रोल न भरींदा हुजो, पर हाणे सॼी दुनिया इहे चवे थी त तव्हां वटि आहे छा। जॾहिं बेरोज़गारी जी इहा ॻाल्हि आहे त पोइ माण्हू तव्हांजी उनखे कनि था। ऐं नौजवाननि में हिन वक़्तु जेको ॻणती जेका सूरत हाल आहे त उहे मायूस थी आपघात कनि था। कल्ह सॼी सिंध में तक़रीबन 5 केस रिपोर्ट थिया आहिनि आपघात जा, हिकिड़ो दादूअ में लाड़काणो ऐं इस्लाम कोट में हिकु छोकिरी, उनखां अलावा ॿियनि मुख़्तलिफ़ शहरनि मां बि इहे ख़बरूं आयूं त 5 केस कल्ह हिन जा आपघात जा, सिर्फ़ु नौजवान छोकिरा ऐं छोकिरियूं। त पंहिंजी ज़िंदगीअ जो ॾींहुं ईअं न विसायो, हीअ ज़िंदगी तमामु क़ीमती आहे। ऐं छा चवंदा आहिनि ज़िंदगीअ ते कहिड़ी कहिड़ी ॻाल्हियूं कजनि, केतिरो हुन ते लिटरेचर लिखियो वियो आहे, त उन ते जेको आहे तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ ते ध्यानु ॾियो, उनजा मक़सदु ठाहियो, उन जा पैरामीटर्स ठाहियो ऐं पोइ उन दग ते हलियो। ऐं पहिरीं त कॾहिं आगाही न हूंदी, माण्हू नौजवाननि खे दग न हूंदा, ख़बर न हूंदी त वञिणो कहिड़े पासे आहे, त हाणे त हर शइ आसान आहे। तव्हांखे पंहिंजो जेके आगाही ॾींदा आहिनि, जेके तव्हांजा मेंटोर्स आहिनि उहे तव्हांखे ॿुधाईंदा आहिनि, तव्हांजी पंहिंजो हिमत अफ़ज़ाई कंदा आहिनि त कहिड़े पासे वञिणो आहे। तव्हांखे पाण खे बि ख़बर आहे त कहिड़ो माण्हू कहिड़े पासे वञे पियो ऐं हुन जे पोयां हिन जा फ़ाइदा कहिड़ा आहिनि ऐं नुक़सान कहिड़ा आहिनि। सो ज़िंदगीअ खे उजाइण बदिरां तव्हां ज़िंदगीअ खे इंजॉय कयो, ज़िंदगीअ जा पैरामीटर्स कयो। ऐं हिन वक़्तु असां सां गॾु मौजूदु आहे इनायत भट्टी साहिबु सखर मां, ऐं मेहरान TV जा ब्यूरो चीफ आहिनि सखर मां, पाण सां गॾु लाइन ते मौजूदु आहिनि। उन्हनि खां पुछूं था त सूरत हाल छा आहे। ऐं जी इनायत भट्टी साहिबु, सूबे मेहरान में तव्हांखे भलीकार चऊं था। महिरबानी सखर ज़िले जी ॻाल्हि कजे त सखर ज़िले जे अंदरि जेका धुंध आहे, अफ़सोस सां चवणो थो पए, धुंध खां पोइ जेको सर्दी में वाध आहे ऐं सर्दी पवण जे करे जेके माण्हू आहिनि उहे हिन घरनि ताईं महदूद आहिनि। ख़ासि करे इहा ॻाल्हि कजे त जीअं स्कूल छुटियूं जेके माना ख़ानगी स्कूल ऐं सरकारी स्कूल जूं ख़तमु थियण खां पोइ, थधि में वाध थियण खां पोइ जेका स्कूल में ॿारनि जी हाज़िरी आहे उहा घटि लॻे पई। ऐं ऑफिस में वर्क जेके माण्हू आहिनि, जेके ऑफिसनि ताईं जेके सवेर पहुचणु घुरिजे, उहो धुंध सबबु उहो ऑफिसनि ताईं कोन पिया पहुची सघनि। ऐं धुंध सबबु जेको रोड जी क़ौमी शहरा ते वहिंवार आहे उहो मां ॿुधाईंदो तक़रीबन अधु कलाक अॻु में सखर जे पनवा किलो वेझो ई जेको आहे कोच जेको आहे कल्टी थी पई आहे। ऐं कोच कल्टी थियण सबबु 3 मुसाफ़िर फोत थी विया आहिनि ऐं जेको आहे 15 खां वधीक जेके माण्हू औरतूं मर्द ज़ख़्मी आहिनि। ऐं जंहिंखे वेझी अस्पताल आहे तालका अस्पताल पनो ऐं सखर सिविल अस्पताल जेको आहे ज़ख़्मियुनि खे मुंतक़िल कयो वियो आहे। ऐं धुंध सबबु जेको आहे इहो ख़ौफ़नाक जेको हादसो पेश आयो आहे। हिन वक़्तु सखर जे कुझु इलाइक़नि में हल्की हल्की जेका बरसाति पवण खां पोइ थधि में मतिलबु वाध थी वई आहे। ऐं वाध पवण करे ख़ासि तौर ते मां ॿुधाईंदो आहियां त जेको कारोबार आहे सखर डिस्ट्रिक्ट जो या ज़िले सॼे जो उहो मुतासिर थियो आहे। पर सखर ज़िले जे जेके भरपासे वारे इलाइक़नि जी ॻाल्हि कजे त रोड़ी, सालियापट, कंदरा, मुबारकपुर, ठिकराटो, निर्छ, कोठो, सोड़ो, माना इहे जेके इलाइक़ा आहिनि इहे बि धुंध जे करे जेको आहे सो वीरान बणियल आहिनि ऐं कारोबार मुकमल तौर ते ठप आहे। छो त थधि जे करे जेके माण्हू आहिनि उहे गरम कपिड़ा पाए पंहिंजे घरनि ताईं महदूद आहिनि ऐं कारोबार जे हवाले सां कारोबार हिन खां सख़्तु मुतासिर थियो आहे। भट्टी साहिबु, मां इहो ॼाणणु चाहींदुमि, हिकिड़ो त तव्हां इहो सिनेरियो ॿुधायो, अफ़सोसनाक सूरत हाल आहे, ज़ाहिर हादसा थिया आहिनि धुंध जे करे ऐं ॿिया मामला थिया आहिनि। मुंहिंजे ज़हन में जेका तकलीफ़ आहे, मुंहिंजे जेका दिलि में तकलीफ़ आहे, उहा उन्हनि माण्हुनि जी आहे जेके हिकिड़ा त खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि, उन्हनि वटि को अझो लटो, को अहिड़ो को महफ़ूज़ तरीक़ो। ऐं ॿियो मां इहो ॼाणणु चाहींदुमि, हिन ज़ाहिर कमंदई सूरत हाल पई हले, उते गुॾ ठहे पियो, कमंद जी वाढी पई थिए ऐं उन खां पोइ
इहो जेको मज़दूर तबिको आहे उनजी छा सूरत हाल आहे? मतिलबु मां ॿुधाईंदो असां जेके शुगर मिल आहे, किरण शुगर मिल आहे रोड़ी में, त ठीकु आहे, ॿियूं आहिनि खैरपुर में शुगर मिलूं आहिनि 3, ॿियूं आहिनि घोटकी में शुगर मिलूं आहिनि, मीरपुर, ऐं ॿियो आख़िरी जेका शुगर मिल आहे उबाड़ो जेका आहे। ऐं असां वटि जेके शुगर मिल मज़दूर कमु कनि था उहे लोकल सतह जा मज़दूर न हूंदा आहिनि, उहे जेके उते सरज़मीन ते ज़रई ज़मीन में वेही कमंद वठनि पिया, या वरी तव्हां ॾिठो हूंदो त जेको ॻुड़ठ जी आहे उन्हनि जी जेका सूरत हाल आहे? उहे जेके मज़दूर आहिनि उहे बिल्कुलु जेका सो मुख़्तलिफ़ फैक्ट्रियुनि में कमु कनि था, मुख़्तलिफ़ जेको कमनि जेका वाडी हले थी, जीअं असांजो जेको इलाइक़ो आहे सखर ज़िलो भरपासे सां, उहो तक़रीबन कमंद जो वॾो फसल थींदो आहे। ख़ासि तौर ते खजी जो फसल खैरपुर में थींदो आहे, कमंद जो जेको फसल आहे उहो असांजे इलाइक़े में थींदो आहे। ऐं जेके मज़दूर वीचारा आहिनि, जेके पोरियत आहिनि, जेके ॾुआरनि इलाइक़नि खां पंहिंजे पेट पालण लाइ, बचनि पालण लाइ, पंहिंजे मज़दूर लाइ कमंद कटाई जो कमु कनि था ऐं मज़दूरी कनि था, उहो ख़ासि तौर ते मुंहिंजे जेका कमंद जेको फसल आहे उनजी भरपासे में इहो अजा जेके आहिनि कचा अजा थियल आहिनि, ऐं जिन ते ॿारे करे जेको आहे उनजो पंहिंजो वक़्तु गुज़ारनि था। ऐं सुबुह जो जीअं सिज उभिरे थो उहो पंहिंजी मज़दूर जे हवाले सां पंहिंजे कमंद जी कटाई में शुरू थी वञनि था। ऐं असांजी इंतिज़ामिया जे हवाले सां ॻाल्हि कजे त इंतिज़ामिया त असां त हमेशह जीअं जेको आहे सो ईअं रहियो आहे, त थोरे अणमुदाइतूं बरसातूं आयूं या जेको आहे सो बोर्ड जी सूरत हाल हुजे, इंतिज़ामिया जे हक़ ते का बि जूअ न चुरंदी आहे। छो त वॾा माण्हू जेके आहिनि त उहे पंहिंजे गरम जेके कपिड़नि ऐं गरम हीटरनि में पंहिंजे कमरनि ताईं महदूद हूंदा आहिनि, आरामी हूंदा आहिनि, ऐं मिसकीन मज़दूर माण्हू जो कंहिंखे बि अहसासु न हूंदो आहे। ईअं ई जेके मज़दूर आहिनि वीचारा कंहिंखे बि इंतिज़ामिया जे हवाले सां या वॾनि माण्हुनि जे हवाले सां अहसासु कोन्हे। ऐं ताज़ो ईअं थी सघे थो त जीअं इलेक्शन जी मौसम हाणे शुरू थी चुकी आहे, हा, त जेके पंहिंजे तकनि में जेका चूंड वेहण लाइ जेके अॻुणा MLA MP जा मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा जेके अॻुवाण तकनि में लथल आहिनि, उनखे एतिरो अहसासु ज़रूरु थियो आहे त जेके बि 6 महीननि 12 महीननि में जेके माण्हू फोत थिया आहिनि रोड हादसनि में या पंहिंजे मुंहिंजो उज़ुर खायूं, ॾींहं जो ज़रूरु कनि था। सही, तव्हांजी वॾी महिरबानी भट्टी साहिबु, सूबे मेरान में असांखे जॉइन कयो, ई सूरत हाल खां आगाह कयो। नाज़रीन, बिल्कुलु ख़ासि करे जेके इहे पासा आहिनि, उत्तर वारा पासा आहिनि, उन्हनि में वॾो जेको सबबु आहे उहो घर उते कचा आहिनि ऐं मिटीअ जा घर ठहियल आहिनि, ज़ाहिर उहे बरसाति में पिया टुमंदा आहिनि ऐं एतिरियूं वॾियूं जॻहियूं न आहिनि। ऐं उनखां पोइ जॾहिं हीअ सॼी सूरत हाल आहे, बरसाति आहे, धुंध आहे, सख़्तु थधि आहे, त उन में बेरोज़गारी ज़ाहिर हूंदी आहे, कारोबार बंदि हूंदो आहे, या माण्हू जेके पोरियत तबिको आहे उहो न वञी सघंदो आहे पंहिंजे कमनि कारनि ते, ऐं पोइ उहो हिकु गिरह लाइ वाझाईंदो आहे। उहो असां जहिड़नि ऐं तव्हां जहिड़नि ॾिसंदड़नि जो मुंतज़िर हूंदो आहे त उहो अची असांजी मदद कनि। ऐं असांखे घुरिजे त असां उन्हनि खे ॿियो न त भला वेलो मानीअ जो, या जेकॾहिं पंहिंजे घर में का शइ ठहे थी त असां पंहिंजे आसे पासे में जेके ग़रीब घर आहिनि उन्हनि खे ॾियूं। ऐं इहो हिकिड़ो वॾो पंहिंजी वॾी नेमत आहे। ऐं पाण जेसिताईं पंहिंजनि जो ख़्यालु न कंदासीं, ज़ाहिर आहे ॿिया बि असांजो ख़्यालु न कंदा। सो पाण ॻाल्हि कईसीं पे इलेक्शन ऐं इन्हनि मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते पाण आयासीं। ऐं हिते मां हिकिड़ी तव्हांखे दिलचस्प ख़बर ॾियां त हिकिड़ी शागिर्द यानी फ़ोन कयो हींअर मेहरान TV जे स्टूडियो में, ऐं चयूं त असां वटि हॉस्टल्स में जेको आहे कुअनि जो वॾो मसइलो आहे। सो मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियूं जेके हॉस्टल्स यानी परॾेही छोकिरियूं पंहिंजी तालीम जे सिलसिले में रहंदियूं आहिनि, पोइ उन्हनि हिकिड़ी दिलचस्प ख़बर ॿुधाई त चीन में कल्ह हीअं थियो आहे जो हॉस्टल में हिकिड़ी छोकिरी सुती पई शागिर्दियाणी, उनखे कुए आङुर में अची चक पातो। त हुन चयो त असां पहिरीं इंतिज़ामिया खे दाऊं कंदा रहियासीं, हिते कुआ हिननि जो मसइलो हल कयो। पोइ उहा वीचारी एतिरी तकलीफ़ में आई, एतिरी हुनखे कावड़ आई त हुन कुए खे खणी कुए खे मतिलबु हुन चक हयां आहिनि ऐं इंतिज़ामिया खे ॾेखारियईं त हीउ जेको मसइलो आहे या तव्हां हल कयो, न त पोइ असां पाण हल कयूं। सो हिन शागिर्दियाणीअ जो फ़ोन करण जो मक़सदु इहो हो त असांजी हॉस्टल में कुआ आहिनि ऐं इहे मच्छर आहिनि। सो महिरबानी करे जेके हॉस्टल्स जो जेके इंतिज़ामिया आहिनि, यूनिवर्सिटी जेके इंतिज़ामिया आहिनि, उन्हनि शागिर्दियाणियुनि जो पंहिंजो तकलीफ़ुनि खे ॾिसनि ऐं उन्हनि जा वीचारनि जा कंहिंजा कपिड़ा कुआ टुके था वञनि त सामान खाई था वञनि। सो इहा हिकिड़ो वॾो मसइलो पिणु आहे। पाण यादि कंदासीं हींअर जेके पंहिंजो मुख़्तलिफ़ शख़्सियतूं आहिनि, जिन जा अॼु जनम ॾींहं बि आहिनि त जिन जूं अॼु वर्सियूं बि आहिनि। पाण अदाकार, शाइर, मुसविर ऐं सुघड़ कहाणीकार, मूसीकार, तमामु घणी ख़ूबियुनि जो मालिक अब्दुल्ला बी मेतलो जी अॼु 18वीं वर्सी आहे। ऐं उन 3 सिंधी फिल्मुनि में कमु कयो, घातू घर न आया ऐं महबूब इंसान ऐं वेचारी माउ, ऐं तमामु ख़ूबसूरत उन्हनि कमु कयो ऐं सिंधी ड्रामनि में सिंध जी नुमाइंदगी कई, सिंध जे कल्चर जी नुमाइंदगी कई, पंहिंजी शाइरीअ में, पंहिंजी मुसविरीअ में हुननि हमेशह सिंधी माण्हुनि ऐं सिंध जे हुस्न खे ऐं सिंध जे दर्दनि खे बि हुन पंहिंजी हुन में
आर्ट में शामिलु रखियो, हमेशह उनजी नुमाइंदगी कई। उन खां अलावा सहाफ़ी ऐं शाइर सैफ़ बनवी जे विछोड़े खे 14 साल थी विया आहिनि ऐं पाण माशाअल्लाह ख़िलाफ़ु तमामु घणो लिखंदा रहिया ऐं एक्टिव रहिया ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि सां गॾु मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हू गिरफ़्तार बि थींदा रहिया। उन्हनि जी हिकिड़ी ख़ूबसूरत ॻाल्हि इहा हुई त हर वक़्तु शाह जो रिसालो हुननि जे सीने सां लॻल हूंदो हुयो ऐं शाह जो रिसालो हर वक़्तु गॾु रखंदा हुआ। सो सहाफ़ी ऐं शाइर सैफ़ बनवी साहब जी अॼु 14हीं वरसी आहे। उन खां अलावा अॼु सालगिरह जिन जी आहे उन्हनि दोस्तनि जी बि तमामु वॾी लिस्ट आहे। हिकिड़ो तव्हां गानो ॿुधो हूंदो, आशिक़ मजबूर आहे भली केॾो बि कंदार हुजे, गुलाम हुसैन उमरानी साहिब जो बि जनमु ॾींहुं आहे। ऐं उन खां अलावा शाइर ऐं दोस्त लेखक आहिनि शाइर मोहम्मद ख़ान मजीदी, करीम बख़्श घायल, लेखक अब्दुल करीम बलोच ऐं शाइर सारंग लतीफ़ी, शाइर सुंदर मुजरिम ऐं लेखक ज़ियाउल हक़ महेसर, ख़ादिम अब्बासी, शाइरा मेहरुनिसा लाड़क ऐं लेखक आहिनि मोहम्मद ईसा चनो ऐं पंहिंजा ख़ूबसूरत शाइर सिंधियत बि बोर्ड सिंधियत बि संगत जा अॻूणा जेके सेक्रेटरी जनरल रही चुका आहिनि अहमद सोलंगी, उन्हनि जो बि जनमु ॾींहुं आहे। ऐं महबूब अली जामरी, मंज़ूर उॼण, शाइर समी पारस ऐं सायरा सबा शाह जो बि जनमु ॾींहुं आहे। सो उन्हनि सभिनी खे पंहिंजो जनमु ॾींहं जूं लख लख वाधायूं हुजनि। ऐं उन में शाइर आहे मिर्ज़ा ग़ुलाम हैदर बेग कंबर, उन्हनि जी बि अॼु वरसीअ जो ॾींहुं आहे। सो असां सभिनी शाइरनि खे अॼु यादि कयोसीं, उन्हनि जे लेखकनि खे जिन जिन जी अॼु सालगिरह आहे उन्हनि खे दिलि जी गहराइनि सां जनमु ॾींहं जूं लख लख वाधायूं हुजनि। ऐं उमेद त तव्हां सभिनी खे विश कंदा हूंदा ऐं जेके जेके दोस्त आहिनि उहे पाण सालगिरहूं मल्हाईंदा। असांजूं नेक ख़्वाहिशूं, नेक तमन्नाऊं, मोहबतूं हर वक़्तु तव्हां सां गॾु आहिनि। ऐं हिन वक़्तु पाण ॻाल्हि कयूं त हिन जुमे जे भरारे ॾींहं जी, सो पाण उमेद तव्हांखे हुन में तयारियुनि में मसरूफ़ हूंदा ऐं जुमेतुल मुबारक ते मूंखे पंहिंजी दुआउनि में यादि रखंदा। ऐं इन खां अलावा असांखे आवाज़ु अची वियो त प्रोग्राम जो टाइम बि ख़तमु थी वियो आहे। मूं तव्हां सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं करणु पिया चाहियुमि। सो इनशाअल्लाह पाण वरी गॾु हूंदासीं सुबुह मेरान प्रोग्राम में। सो मूंखे खिली इजाज़त ॾियो ऐं जुमे जी दुआउनि में, जुमे जे भलारे ॾींहं ते ऐं मूंखे ज़रूरु यादि रखिजो, मुंहिंजे मेरान टीवी जे सथ खे ज़रूरु यादि रखिजो। अलाह भाई ॾिसंदा रहो सुबुह मेरान।